नाज़रीन, तलार में स्टूडेंट एक्शन कमेटी पारां सकाफती ॾिहाड़ जे हवाले सां तकरीब मुनक़िद कई वई। उन हवाले सां तफ़सीला पेश आहे मेहरान टीवी जे रिपोर्टर जमशेद अली मलाह जी। जी तो नाज़रीन, शागिर्द एक्शन कमेटी तरफां तलार के अल हरम बैठक स्कूल में तलार की न्याणियुनि जे लाइ इल्मी अदबी सकाफ़ती हिकिड़ी तकरीब मुनक़िद कई वई आहे। अचो त तकरीब में मौजूद उस्ताद साहिबान ऐं स्टूडेंट सां ॻाल्हायूं तो वधीक बारे में असांखे छा था ॿुधाइनि। अॼु असां जो है ना स्टूडेंट एक्शन कमेटी तलहार के तहत ही सिंध जो है ॾहाको ये ॾहाड़ो जो ॾींहुं असीं मल्हाईंदा आहियूं, एकता जो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं, सकाफ़त जो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं ऐं हिनखे असां प्रोमोट कंदा आहियूं। ऐं असां हिन में मेन शइ जो असां रखी आहे, अहम तरीन शइ रखी आहे, औरत ऐं न्याणी खे रखी आहे, उनजी तालीम खे रखियो आहे कि हू तालीमी मयार के जेतिरो बि औरत अॻियां खणी वेंदी इंशाअल्लाह असांजी नस्लूं एतिरी ई बहितरीन अपग्रेड थींदियूं ऐं सिंध खे तरक़ी ॾियण लाइ अॻियां हूंदियूं। जो औरत थी उहा अल्लाह जी तरफ़ां हिकु नेमत आहे जो घरनि खे ऐं निज़ाम खे ठाहे सघे थी। अगरि औरत खे बहितरीन तालीम ॾिनी वञे, बेशक सिंधी जो आहे असांजी माउ आहे, इनखे बहितरीन तरक़ी असां औरत ते ई ज़िम्मेदारी आहे ऐं इनखे इन लाइ असां अॼु हीअ निज़ाम हिते रखियो आहे कि असांजी न्याणी खे बिल्कुलु उहा आज़ादी ॾिनी वञे, तालीम ॾिनी वञे, इनखे शऊर ॾिनो वञे कि हू आज़ादु रही बि पंहिंजी तालीम खे करे पाकिस्तान खे ऐं सिंध खे तरक़ी ॾेई सघे थी। मूंखे पूरी उम्मीद है कि असांजी नई नस्लूं इंशाअल्लाह सिंध में बहितरीन इनकलाब ऐं बहितरीन निज़ाम आणे सघंदियूं। हवाले सां जेको आहे सो हीउ ॾियारो मल्हाए रहिया आहियूं, हीउ थोरो मुख़्तलिफ़ अंदाज़ में मल्हाए रहिया आहियूं त जेको सो असां हिते तालीम खे जेको आहे तालीम जे शऊर खे ज़्यादा जेको आहे सो असां कोशिशि कई आहे त असांजी जेको बि सिस्टम आहे उते तालीम जो शऊर ज़्यादा थी वञे। कुरतलैन आहे ऐं आउं अल हरम मॉडल स्कूल जी स्टूडेंट आहियां। ऐं जाम शुक्रगुज़ार आहियां साहिबा जी जिन मूंखे हिते ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। ऐं अॼु जो जेको ॾींहुं आहे उहो एकता जो ॾींहुं आहे, सिंधी कल्चर डे। अॼु पाण हिते असीं सभु मल्हायूं पिया ऐं जंहिं हर हिते जेको प्रोग्राम हले पियो उनमें असांखे जाम माना तरक़ी जे बारे में, सिंधी तरक़ी जे बारे में ॿुधाइनि पिया। जाम आइडियाज़ हिते असांखे शेयर कया विया आहिनि ऐं सिंधी जेको आहे असांजी अमर आहे, इन लाइ असां हर वक़्तु कोशिशि कंदासीं ऐं सिंध जी माना सिंध जो जेको आहे असीं हर मुमकिन कोशिशि कंदासीं। असीं बसि न्याणियूं आहियूं पंहिंजे घर लाइ, पर असीं ॿाहिरि निकिरंदासीं पंहिंजे घरनि खां सिंध लाइ हर मुमकिन कोशिशि कंदासीं। छो त अॼुकल्ह सिंध जो जेको निज़ाम आहे उहो जाम बिगड़जी रहियो आहे ऐं इन करे असीं हर मुमकिन सिंध लाइ कोशिशि कंदासीं। मुंहिंजो नालो काइनात आहे ऐं अॼु असां हिते सकाफ़ती इल्मी विहक मल्हाए रहिया आहियूं। तइलीम जे बारे में ॻाल्हायो पियो वञे, हिते सिंधी सकाफ़त जे बारे में ॻाल्हायो पियो वञे ऐं हिते महिरबानी हिननि जी स्टूडेंट एक्शन कम्यूनिटी जे असांखे हिते घुरायो ऐं असां खां पंहिंजे ख़्यालु पुछिया सिंधी जे बारे में। असां सिंध जी हिस्ट्री जे बारे में ॻाल्हायूं पिया हिते ऐं असां सिंध जा पुराणा सकाफ़तूं ऐं जेके बि ॾिहाड़ा वग़ैरह उन जे बारे में हिते ॻाल्हायूं पिया ऐं उन्हनि खे सिंध खे कीअं तरक़ी थींदी उन जे बारे में असां हिते ॻाल्हायूं पिया। अॼुकल्ह जे दौर में न्याणियुनि जे लाइ तइलीम केतिरे क़दुरु ज़रूरी आहे? तइलीम ज़रूरी आहे। अॼुकल्ह छोकिरियूं जाम जेके आहिनि उहे पढ़णु चाहिनि थियूं, पर माहौल ख़राबु माहौल जे करे उहे ॿाहिरि नथियूं निकिरी सघनि ऐं हुननि जे अम्मी अबू जेके आहिनि पेरेंट्स उहे बि इहे नथा सोचनि त असांजी छोकिरियूं जेके आहिनि उहे पढ़णु चाहिनि थियूं, वधणु चाहिनि थियूं ऐं किथे वञणु चाहिनि थियूं, पर उहे इन्हनि खे ॿाहिरि जे माहौल जे करे ॿाहिरि नथा छॾनि। मेरा टीम सां गॾु जमशेद अली मलाह, मेहरान टीवी न्यूज़, तलहार।